पैसनि खे न ॾिसो ऐं जेको आहे इंजॉय कयो दोस्तनि सां गॾु। लाहौर जा जेका सिटी जा मंज़र आहिनि तव्हां जे साम्हूं ई पेश कयूं था। सिटी लाहौर, असां लाहौर मौजूदु आहियूं दोस्तो। अॼु जो व्लॉग जेको आहे सिंध जे हिसाब सां आहे ऐं सिंध जी मशहूरी जे लाइ आहे। सिंध में एतिरी मशहूरी आहे जंहिंजो अंदाज़ न आहे। एकता ॾियारे जे हवाले सां टूर जो प्रोग्राम जेको कयो वियो उहो अॼु असां मंज़िल जी तरफ़ रवाना आहियूं। तव्हां हे ॾिसी सघो था लाहौर जा जेका मंज़र आहिनि। समूरी सोन सिंध सजी सुरहान, सिंध भेटाई घोट जी सिंध भेटाई असान। मौज भरियो मेहरान। दोस्तों ही पीर मकी शाह जी नगरी है जिते असां वॾा आहियूं। ही तव्हां ॾिसी सघो था। ही पीर मकी शाह जे साम्हूं असां ज़ियारत भी तव्हांखे कराईंदासीं ऐं अंदरि बि वेंदासीं ऐं अंदरूं जा भी तव्हांखे मंज़र ॾेखारींदासीं दोस्तनि जे हवाले सां। ऐं उन खां बाद में असां पीर मकी शाह खां बाद में असां वेंदासीं दाता दरबार ते। ही आहे जेकी पीर मकी शाह आहे जंहिंजी ज़ियारत तव्हांखे बि करायूं था। तव्हां बि कयो सुभान अल्लाह माशाल्लाह। अवाम ज़्यादा इतने पीर चवंदा आहिनि पीर मकी शाह ते ईंदी आहे। पहिरों पीर मकी शाह ते अचो पोइ जेको आहे दाता दरबार ते वञो। माना पहिरों हिते चवंदा त पीर मकी शाह लथो हुयो, बाद में जेको आहे पीर दाता दरबार हुई जेकी आहे उहो हिते लथो हुयो। पहिरों हाणे चवंदा आहिनि त पीर मकी शाह जी ज़ियारत कयो पोइ वरी जेको आहे दाता दरबार जी कयो। पोइ माना जेकी माना पीर मकी शाह जी जेकी माना उमेदियूं हूंदव या कोई भी मन्नत मनियल हूंदव उहा पहिरों माना पीर मकी शाह ते अचो ज़ियारत कयो। उहो हुते माना जेको आहे उते ज़ियारत करे पीर माना दाता दरबार ते पोइ मनो उहा पोइ माना वञी उहा ज़ियारत नसीब थींदी आहे। पोइ वरी उहा ज़ियारत क़बूल थींदी आहे पीर मकी शाह। इन करे चवंदा आहिनि। पोइ इन खां बाद में असां पीर मकी शाह ते वेंदा आहियूं। ऐं हाणे जेको आहे ॿाहिरि निकिरंदासीं तव्हांखे जेको आहे हिन जो गुंबज़ किदरा ॾेखारींदासीं। वो भी तव्हांखे हिन वीडियो में ज़रूर ॾेखारींदासीं। इन खां बाद में ही दोस्त आहे राशिद असांजो। इन खां बाद में असां पोइ दाता दरबार ते वेंदा आहियूं। हलिया दाता जा भी पीर मकी शाह, इसका नाम पीर मकी शाह है। दोस्तों ये संगत असांजी एकता ॾियारे जे हवाले सां दाता दरबार आखिरी जेको आहे संगत सां असां मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु दाता जी दरबार में वेठा आहियूं नगरी में। दोस्तों अगारे जो तव्हांखे वीडियो ॾेखारियोसीं उहा हुई पीर मकी शाह जी नगरी। ही आहे दाता दरबार जी नगरी। बाज़ारूं वग़ैरह लॻल आहिनि। दोस्तनि जो अचो त काथे को चांहि जो होटल ॾिसूं। हाणे असां चांहि जे होटल ते वेठा आहियूं। चांहि अची बि वई आहे। हाणे दोस्त खणंदा चांहि पींदा। इन खां पोइ जेको आहे मीनार पाकिस्तान ते वेंदासीं बादशाही मस्जिद ते वियासीं पर उहो त हाणे असां वीडियो न ठाहियोसीं। वरी हाणे इहो वीडियो इहो जेको दोस्तनि सां चांहि में पीतोसीं। असां इहो चवंदा आहियूं त दोस्तो कोई न कोई व्लॉग हुजे दोस्तनि लाइ। कोशिशि कयो पंहिंजा वीडियो ठाहियो, पंहिंजे वीडियोनि सां वॾो फ़ाइदो। ख़ुदा हाफ़िज़, दुआउनि में यादि रखो।